भुलजी लॻ हाई स्कूल कैंप पुराणो देरोजा टर्मिनल एग्ज़ामिनेशन जारी थी विया। इम्तिहान दौरान स्कूल जो माहौल बहितर रहियो। इम्तिहान कमेटी जे चेयरमैन सिकंदर अली पंवर, फ्याज़ अली चन्ना ऐं नाले मिठू इम्तिहानी हाल में विज़िट कंदा रहिया। 81 शागिर्दनि इम्तिहानी पेपर में हाज़िर रहिया। शागिर्दनि खे कॉपी कल्चर खां परे रखियो वियो। शागिर्दनि जे दिल मां इम्तिहान जो ख़ौफ़ ख़त्म करण लाइ हेडमास्टर साईं ग़ुलाम नबी पंवर वरी मेहनत करे शागिर्दनि खे कॉपी कल्चर खां परे रखियो, जेको इंतिहाई सुठो अमल आहे ऐं असांजे तालीम तबाही जो सबब बि कॉपी कल्चर आहे, जंहिंजे आसिरे ते शागिर्द मेहनत घटि कंदो आहे। असां हेडमास्टर ऐं कमेटी मेंबर जे हिन अमल ते इंतिहाई ख़ुशि ऐं मुतमइन आहियूं। कमेटी जे चेयरमैन चयो त असांजी पूरी कोशिशि आहे त शागिर्द पंहिंजी महिनत सां पाण खे अॻिते वधण जो रस्तो अख़्तियार करे, जेको संदसि जो बुनियादी हक़ आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची